अवाणा यादि था अचनि या तुंहिंजो घर हिन महिल खां मोतबार जंहिंखे सारे सुरकी पई। ॾाढो आई ॾाढ ॾेखारी तूं ज़ोर जी मेहंदी हणी राबेल खे क़ैद कयो आहे बालाज खान। तुंहिंजे निकाह में कुंवार आहियां, मुंहिंजो मन मुझे मिटन सा दोस्तों आखिरकार बलाज खान राबेल के हासिल करण में कामयाब थियो। यो थियो कीअं यह कहानी तव्हांखे असां क्लियर करे ॿुधायूं था। बलाज खान राबेल सां शादी कहिड़े हालातनि में कई। दोस्तों दरअसल राबेल जो जॾहिं रिश्ते जी ख़बर पवंदी आहे बलाज खान खे, पोइ हू अगवा कराईंदो आहे, खणाए वठंदो आहे ज़ोर ज़बरदस्ती। इहो कमदार वञी पंहिंजे हथियारनि जे ज़ोर ते, वाठनि जे ज़ोर ते राबेल खे खणी ईंदो आहे ऐं बलाज खान जी हवेली में बलाज खान सां निकाह कंदो आहे, शादी कंदो आहे। ऐं बलाज खान चवंदो आहे रोई छो थी, हाणे छा तुंहिंजो घरु असांजे घरु बंगले खां भलो हुयो जा मिट यादि था अचनि। पोइ हू चवंदी आहे मुंहिंजा मिट मुंहिंजा मिठा आहिनि, मूंखे उहे यादि रहंदा, उहे कॾहिं बि नथा विसरी सघनि। बाक़ी बलाज खान मां तुंहिंजे निकाह में ज़रूरु आहियां, पर तूं मुंहिंजे अंदरि मां मुंहिंजे प्यारनि खे नथो कढी सघीं। ऐं इहो हिकिड़ो ख्वाब जो झटको बि ॾेखारींदा आहिनि हिते, ऐं हुन शादी बि ॾेखारींदा आहिनि। हिते ॿ सीन ॾेखारिया विया आहिनि दोस्तों। बाक़ी जेको बलाज खान जेको कमु कयो आहे इहो हिकु ॾाढो वॾो कमु कयो अथई। हाणे मल्हार बि थी सघे थो कावड़ में अचे, पर मल्हार एतिरो कावड़ में न ईंदो, छो त हुन रिश्तो हुन पाण ॾिनो हुयो, छॾियो हुयो, ऐं मिठ वारनि खे हुन ॾिनो हो जवाबु। ऐं उहो हीरो त आहे, उन खे जॾहिं राबेल पुकारींदी मल्हार खे, पोइ इहो मल्हार राबेल जे चवण ते बलाज खान जे कट ज़रूरु पवंदो। बहरहाल इहो कुझु किसनि ताईं किसो ईअं ई हलंदो। फ़िलहाल बाद में इहो ईअं ॾेखारियो वेंदो। होॾां वरी नूरल खे अञा भड़काए छॾींदो कमदार त इहो असां मल्हार खे छॾायो आहे, वयाम खान नाहे छॾायो।